असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु असांजे साम्हूं हिकु चिंताजनक बेहद दुखद ख़बर हिन प्रकार आहे। बिलासपुर मां ख़बर आहे त अपराधनि जा हौसला बुलंद आहिनि। शहर में आए दिन आपराधिक घटनाऊं वधंदियूं वञनि थियूं। अॼु शाम 7 खां 8 वॻे जे विच शहर जे मध्य स्थित ग्रीन पार्क कॉलोनीअ में डकैतनि घटना खे अंजाम ॾिनो त बिलासपुर जो ग्रीन पार्क जेको शहर जो पौश रिहाइशी इलाक़नि में ईंदो आहे, अॼु शाम 7 खां 8 वॻे जे विच डकैतनि व्यवसायी जे घर में धावो बोले छॾियो ऐं घर में अकेली महिला खे बुरी तरह पीटियो ऐं उन ई हालत में छॾे करे लॻभॻि 1 लख नगदी ऐं सोने चांदी जा जेवर लूटे करे भॼी विया। ग्रीन पार्क में आर कलेक्शन फर्म जा मनोहर आडवानी जो घर आहे। शाम जे समय उन्हनि जी पत्नी घर में अकेले हुई। हुन ई समय 3 अज्ञात डकैतनि घर जे अंदरि घुसी आया ऐं अकेली महिला सां मारपीट कई, जंहिंसां उनजो सर फुटी पियो ऐं गहरियूं चोटियूं आहिनि ऐं लॻभॻि 1 लख नगदी ऐं सोने चांदी जा जेवर लुटे करे भॼी विया। मनोहर आडवाणीअ जो पास में ई परिचित जे घर विया हुआ ऐं जॾहिं वापसि आया त उन्हनि जे घर में डकैती थी आहे, इन्हनि जी जानकारी मिली। मोहल्ले जे हिकु ॿार ॿुधायनि त डकैता 3 संख्याउनि में आया हुआ। माना 3 डकैत 2 बाइकुनि में आया हुआ। डकैती विझण खां पोइ हिकु स्कूटी छॾे ॾिननि ऐं हिकु ई बाइक में 3 सवार थी करे भॼी विया। हिकु स्कूटी जेका आडवाणी जन जे घर जे साम्हूं बीठल आहे, CG10 AB 8004 नंबर जी स्कूटी मनोहर आडवाणी जे घर साम्हूं संदिग्ध अवस्था में पई आहे ऐं मोहल्ले वारनि जी नाहे। मामले जी सूचना सिविल लाइन थाने खे ॾिनी वई। पुलिस मोहल्ले में CCTV फुटेज खंगाले थी सघे थो डकैतनि जो कोई सुराग मिली वञे। त हिन प्रकार जूं ख़बरियूं असांखे चेतावनियूं ॾींदियूं आहिनि त असां सतर्क थियूं, पंहिंजी रक्षा स्वयं कयूं।